वेरन जी वस्ती ड्रामे जी न्यू अपडेट में दोस्तन सभी के खुश आमदी। दोस्तों अज एक ज़बरदस्त बेहतरीन अपडेट तव्हां शेयर कंदासीं। ड्रामा सीरियल यानी एक मेगा सोप सीरियल वेरन जी वस्ती जी अचण वारी एपिसोड जी पूरी कहानी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सभु अपडेट समझ में अची सघे। थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर भी कंदा। तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं, हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे त पोइ क़िस्म तव्हां ॾिठो जेका खेल खेॾियो शिरोज़ ख़ान बहादुर ख़ान जो अंजाम बि त बुरो आहे, बुरे जो नतीजो बुरो आहे। ऐं बजार ख़ान ऐं हर को सोचींदो आहे त असां शीअं आहियूं, ऐं जेको पंहिंजे लाइ खॾु खोटींदो आहे ॿिए जे लाइ जेको सॉरी ॿिए जे लाइ जो खॾु खोटींदो आहे पाणी किरंदो आहे। ऐं शिरोज़ ख़ान वारनि सां कुझु ईअं ई थियो आहे, उन्हनि खे उॾही अंदरूनी खाई वई। अहिड़े हिसाब सां दोस्तों हर ड्रामे में को न को मैसेज ॾिनो वेंदो आहे। जेको वेरन जी वस्ती में मैसेज ॾिनो वियो आहे, ज़ालिम जो किरदारु, शैतान ऐं मुनाफ़िक़ जो किरदारु शिरोज़ ख़ान खे सभु खां वधीक ॾिनो वियो आहे। शिरोज़ ख़ान तव्हां ॾिसो न, चवंदा आहिनि जीअं चवंदा आहिनि न चोर खे चवंदा आहिनि माण्हू चोरी करे भाॻे खे चवंदा आहिनि चोर आयो थी चोरी करे थो। शिरोज़ ख़ान कुझु अहिड़ियूं गेमूं खेॾे रहियो आहे, साले सां खेॾंदो थो अचे ऐं खेॾे चुको आहे ऐं अंजाम बि बुरो थियो अथसि।